रावलपिंडी आर्मी चीफ जनरल आसिम मुनी चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते 9 मई जे वर्गलायल माण्हुनि खे अॻु ई शक जो फ़ाइदो ॾेई चुका आहियूं, पर असल ॾोही खे हिसाब ॾियणु पवंदो ऐं उन सां गॾु बि का डील न थींदी। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल आसिम मुनी लाहौर गैरिज़न जो दौरो कयो ऐं वतन ख़ातिन क़ुर्बानियूं ॾींदड़ शहीदनि खे भेटा पेश कंदे यादगारनि ते गुल निछावर कया। आर्मी चीफ चयो त 9 मई पाकिस्तान जी तारीख़ में हिकु कारो ॾींहुं रहंदो जॾहिं त ॼाणी वाणी शरपसंदनि शहीदनि जी यादगारनि जी बेहरमती कंदे रियासत ऐं क़ौमी इतिहाद जे अलामतुनि ते हमिलो कयो। उन जे करे पाकिस्तान दुश्मननि खे रियासत ऐं क़ौम जो मज़ाक़ उॾाइण जो मौक़ो मिलियो। अफ़सोस त उहे ई साज़िशी अनासिर रियासत खे अहिड़ियुनि कोशिशुनि में मुलविस ॼाणण जी कोशिश करे रहिया आहिनि जिन कारोबाब लिखियो उन्हनि सां को समझौतो या डील न थींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।